कक्कड़ लग गाज डैम थड़ी जादू शहीद ऐं काछे जे सवें ॻोठनि खे मिलाईंदड़ MNV ड्रेन मथां वाहिद अॼियल पुल छंडण जे ज़िले दादू ऐं रोड्स खाते इंतिज़ामिया पारां सालनि खां मरमती कम न कराइण ऐं वज़नी गाॾियूं गुज़रण सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते वॾा खॾा पइजी विया आहिनि, जंहिं करे वज़नी गाॾियुनि, ट्रैक्टर ट्राली तोड़े ॻोठाणनि जो गुज़रण मुश्किल बणिजी वियो आहे। गाज डैम ऐं सवें ॻोठनि जे रहवासियुनि जो ज़मीनी राब्तो मुअत्तल थी वियो आहे। पुल मुकमल तौर ॻोठाणनि जे गुज़र ऐं गाॾियुनि जी अच वञ मुकमल तौर ते मुअत्तल थी वई ऐं गाज डैम ते हलंदड़ तामीराती कम रोलड़े जो शिकार थियण जो इम्कान आहे। पुल तबाह हुअण करे थरड़ी जादू शहीद, कस्बो पटगुल मोहम्मद, मिर्ज़ा भुरगड़ी, गुल बबर, मुरीद बबर ॻोठ, खूह वारा कलोड़ा, फैज़ मोहम्मद कमरानी समेत सवें ॻोठनि जो कक्कड़ ऐं दादू ॾांहुं ईंदड़ ऐं काछे वेंदड़ ज़मीनी राब्तो टुटी वियो आहे, जंहिं करे रवासी सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। इन दौरान ॻोठाण लियाकत कमरानी, इलाही बख़्श, बशीर अहमद रहमान चयो आहे, गाज डैम ऐं सवें काछे जे ॻोठनि खे मिलाईंदड़ वाहिद पुल आहे, जंहिं तां असांजो कक्कड़ ऐं दादू ॾांहुं इलाज तोड़े वापार सांगे गुज़र थिए थो। MNV ड्रेन मथां गुज़िरियल 2010 ऐं 2022 जी ॿिनि महाबोडनि जो पाणी गुज़रण करे पुल ज़बून हाल थी हुई, पर सालनि खां ज़िले दादू तोड़े रोड्स खाते इंतिज़ामिया जी बेदयानी ऐं मरमती कम न थियण करे पुल जो हिकु हिसो कुझु टाइम अॻु धमाके सां किरी पियो हो। ॻोठाणनि तरफ़ां पुल तबाह हाल हुअण करे नईं सिर तामीर करण लाइ ज़िले इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे आगाह कयो वियो हो, पर ज़िले इंतिज़ामिया जे कन लाटार पुल जी तामीर लाइ को बि जोगा कदम न खणण, संदसि मरमती कम न करण सबबि पुल जो ॿियो हिसो बि गुज़िरियल ॾींहुं हंधा हंधा खॾा पइजी टुटी वियो आहे, जंहिं सबबि पुल नाकारा थी चुकी आहे। वॾे हादसे जो इम्कान पिणु आहे। होॾां रवासियुनि पारां ज़िले इंतिज़ामिया खे पुल जी नईं सिर तामीर लाइ फौरन जोगा कदम खणण जो मुतालबो कयो वियो आहे।